न को का मुंहिंजी ज़मीन है नवाबशाह में, न को का मुंहिंजी फैक्ट्री है, न को मुंहिंजी शुगर मिल है, न को मुंहिंजी का पुटनि सां या टालपुरनि सां या उन्हनि बिरादरियुनि सां का दुश्मनी या पाणी जे वारे ते जहिड़ो आहे। ॻाल्हि इहा आहे त ज़रदारी साहिबु 10 सालनि खां इक़्तिदार में आहे। सिंध जी ज़राअत तबाह थी चुकी आहे, कमांद तबाह थी वियो, 130 रुपया मण कमांद काठियुनि जी भरी मसूर, टमाटो तबाह थी वियो, टमाटो माण्हू ॿेड़े गॾनि खे खारायो आहे, धाणा माण्हू पटराया, कणिक जो बाड़दानो सॼो विकामो, न्याणियुनि सां ज़िना थिया आहिनि। नंढड़ी ॿार साइमा जरवार लाड़काणे में ज़िना, नंढड़ो ॿारु साहिल कोरे जो अगवा, नंढड़ी न्याणी फज़ीला सरकी गुम, नौजवान इमरान जोखियो गुम, मोहन गुम, ॿार बच्चा बुज़ुर्ग, ही तव्हीं जेके शोरा वेठा आहियो, सियाल वेठा आहियो, ॿियूं बिरादरियूं वेठियूं आहियो, इहे जेके आम ग़रीब शोरा आहिनि, आम ग़रीब जेको ज़रदारी बि आहे, असांजी आम ग़रीब ज़रदारी साहिब त मुखालफ़त कान्हे न, हिकिड़ो आम ग़रीब ज़रदारी बि आहे जेको वीचारो होटल ते बेरो आहे या काठियुनि जी भरी करे थो या मेन जो वाड़ो आहे, उहो जेको ज़रदारी आहे, उहो जेको शोरो आहे, उहो जेको पलीजो आहे, उहो जेको सुंगरो आहे, ग़रीब मिसकीन, मूंखे छा मिलियो? ॾिसो पाण ताईं सभु पंहिंजा पाण खे ॾिसी वठो, हीअ घिटियूं ॾिसी वठो, ऐं पोयां पंधु करे सॼो ॾिसी आयो आहे, हीअ नाला भरिया पिया आहिनि, हीअ नालो हीअ त आहे ॻोठ मंछार शोरे जो नालो, सम्झो त ॿियो कहिड़ो अशर हूंदो। रोड टुटियल, थर में माउनि जे बचनि खे उन्हनि माउनि पंहिंजी हंजुनि में मरंदे ॾिठो, उन्हनि खे जेका कणिक मोकिलियूं, बड़ा ईअं त यज़ीद बि न करेसि, यज़ीद बि शायदि हिन दौर में हुजे त डपु लॻेसि त बड़ा मीडिया ख़्वारी थींदी, हुन दौर में त यज़ीद करे वियो, हिन दौर में डपु लॻेसि त मथां मोबाइल न भरे वञनि, टच मोबाइल में थर में छा कयूं, गूणियूं जेके मोकिलियूं कणिक में, हुन में मिटी विझी मोकिलियूं, माण्हुनि मथां जो खोली गुण त मथां निकिती कणिक, वरी जो ऊंधी कयूं त हेठां निकिती मिटी। हाणे हीउ जेको ठगनि जो टुकलो आहे, उहो जेको बोर्ड आई हुन में गड़ी ख़ैरो कुबो सईद ख़ान जेको ॿुढा ख़ैरपुर नाथन शाह, हुन लाइ NGOs वारनि ॾिनियूं मोबाइलूं ऐं एम्बुलेंस, त माण्हू जेके मुतासिर आहिनि उन्हनि खे पुॼायो, उन्हनि खे रंग करे रूट ते हलाई ॾिनो, जेका ॾिनो मरीज़ खणण लाइ उनखे रंग करे एम्बुलेंस वारो रंग लाइ उहा वरी रूट परमिट ते वठी हलाई ॾिनो नवाबशाह खां, वञे पई बछेरी ऐं दौड़, उहा ॾिनी हुओ त मरीज़ खण। हेॾां वियुसि कल्ह वाणकी वसी, उते चयूं जेके एम्बुलेंस आयूं आहिनि उन में ज़रदारी साहिब जी पार्टी वारा माण्हू ठरो ऐं गुटको पिया खपाइनि, एम्बुलेंस आई मज़दूरनि खे ॾियण लाइ, उहा हिकिड़े अॻवान खे ॾिनी उहो ठरो ऐं गुटको रखी सॼे शहर में। अदा चांहि खे छॾियो, हींअर ॻाल्हि ॿुधो, चांहि कोन था पियो, अच्छा मानी खाईंदासीं सुभाणे जी, मथे हफ़्ते घुरायो मानी ख़राबु ठली ठली चांहि ते कमु कीअं ॻाल्हायो। सो उहा गुटको पिया खपाइनि, वरी जेको माण्हू ॿुॾी विया ऐं उनजा लाश लधा, उन्हनि लाश लाइ ॾिनो कफ़न जो कपिड़ो, मुस्लमान मुल्कनि जी सफ़ीरनि, उन कपिड़े खे रंग कराए और वरी कपिड़ा सुबराए ॾिनो, कफ़न जे कपिड़े खे रंग भंग कराए। अहिड़ी भला याजूज माजूज जे वर चढ़ी विया आहियो, जेका गटर बि खायो वञे, जेका पाणी खायो वञे, जेका बाड़दाणो खायो वञे, जेका ज़मीन खायो वञे। इन ॿारनि खे ॾिठो अथव, हीउ नंढड़ो ॿारु वेठो आहे, इहो सुभाणे छा पढ़ंदो, हीअ अदियूं वेठियूं आहिनि, असांजूं अमाऊं वेठियूं आहिनि, उहो नंढड़ो ॿारु बीठो आहे, हीअ नंढड़ियूं असांजूं अदा ई ॾेखारे, हीअ नंढड़ियूं भेनरूं वेठियूं आहिनि, हीअ मुंहिंजूं अमाऊं वेठियूं आहिनि, हीअ मुस्तक़बिल असांजूं अमड़ूं आहिनि, ॼाणियूं आहिनि। इन लाइ स्कूल किथे आहे, स्कूल में उस्ताद किथे आहे, जे उस्ताद आहे त उते पढ़ाई किथे आहे, अस्पताल किथे आहे? हिते जेके चाचे खे बुज़ुर्ग खे राति जो दिलि जो दौरो पए त केॾां खणी वेंदव? हिलाल अहमर लतीफ़ाबाद, सिंधियुनि जे के अस्पताल में कोन खणी वेंदव, हिलाल अहमर लतीफ़ाबाद खणी वेंदव, पोइ उते हिलाल अहमर में बि तव्हांखे वड़ी थो ॿ टे दवाऊं ॾेई पोइ तव्हांखे चवंदा वञो कराची NICVT। पाण को एथियोपिया में था रहूं, सूडान में था रहूं, खायो 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 पढ़ायो, ख़बरूं पैसा सभु लुटियो, भींग करियो, तबाही करियो असांजी, असांखे वेठा ॿुधाइनि शहीदनि जो क़ब्रिस्तान आहे। अबा बेनज़ीर साहिबा जे रत जो तव्हां हिसाबु कोन वरितो? बेनज़ीर भुट्टो साहिबा असांजी भेण हुई, बहादुर भेण हुई, हिमत वारी भेण हुई, दिलेर भेण हुई, उन दिलेर भेण जे केस जी तारीख़ ते बि कोन विया आहियो, ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे केस जी तारीख़ ते बि कोन विया आहियो, रुगो वेठा हीअ तस्वीरूं हथ वेठा लोॾियो, माल वेठा गॾु कयो,
पैसा वेठा खाओ। ॻाल्हि बेनज़ीर साहिबा जी, पैसा सभु खाई विया, टपड़ सभु चट। नालो मुर्तज़ा भुट्टो जे खून जो इंसाफ़ कोन थियो, बशीर कुरैशी जो कोन थियो, ख़ालिद महमूद सुमर जो कोन थियो, जेके असांजा शिकारपुर जैकबाबाद जा मोमिन हुआ जेके धमाकनि में मारिजी विया, उन्हनि जो को हिसाब कोन थियो। सेवण जे ज़ाइरीन जे खून जी का हिसाब कोन थियो। उन्हनि जा लाश खणी किचरे जे ढेरनि ते उछलाई रही। सेवण जे ज़ाइरीन जा लाश पोइ वरी निसार खोड़ो उहो त चवे तो हवा ते उॾामी लाश वञी किरियो हूंदो। टंग जेका माण्हू जी हवा ते उॾामी वञी किचरे ढेर ते कुरी। अहिड़ो कूड़ था हणनि, अहिड़ा ठग आहिनि। पंहिंजे माइटनि जूं ज़मीनूं कब्ज़ो करे विया। हीअ माइट वेठा वेठा ही दादा ॾेखारी, हीअ वेठो आहे ख़ादिम शोरो। दादा तुंहिंजी घणा एकड़ ज़मीन ते कब्ज़ो आहे? 7.5 एकड़ ज़मीन ते कंहिं कब्ज़ो कयो आहे? जाम खाना खोड़ा खाता ठाया रिश्तेदार। तुंहिंजी घणी ज़मीन ते कब्ज़ो आहे? तुंहिंजो नालो छा आहे? रुस्तम अली। ज़ात जो केरु? ज़ात जो शोरोया बाईपास का सोवाद में रहा तो मुंहिंजी ज़मीन ते जाम खान, सरदार दीदार हुसैन ऐं जेको आकाश पई उन सां गॾु सोहेल आहे। उन्हनि ज़ोरीअ जेको आहे ज़ुल्म करे ज़मीन मुंहिंजी खई आहे। घणी? 3 जरेब ज़मीन आहे। 3 जरेब तुंहिंजी खणी आहे? घटि में घटि 15 करोड़ जी मुंहिंजी ज़मीन आहे ऐं मूंखे चवंदा 2-2.5 करोड़ वठी जान छॾ। दादा तूं ज़ात जो केरु आहे? नालो छा अथई? मुंहिंजो नालो ख़ादिम हुसैन आहे। ज़ात जो शोरो। बाल जो नालो छा अथई? लाल मोहम्मद। तुंहिंजी ज़मीन ते कंहिं कब्ज़ो कयो आहे? जाम खाना वारनि। छो? मन जाली खाता ठाहे ज़मीन खपाए ॾियो हाणे चवंदा 2 करोड़ था खण, ज़मीन 16 करोड़ जी। इएं ज़रदारी सॼी नवाब शाह ते कब्ज़ो करायो आहे। इएं ज़ुल्फ़कार आबाद ठाहे कराची जी सॼी ज़मीन मलक रियाज़ खे ॾेई छॾी अथनि। कराची जेका पालारनि जूं ज़मीनूं, जेके शोरनि जूं, कराची में शोरा जाम वेठा अथव। शोरनि जूं ज़मीनूं, पालारनि जूं ज़मीनूं, डीशकनि जूं ज़मीनूं, काबूरनि जूं ज़मीनूं, उहे सभु जेके ज़मीनूं आहिनि उहे कब्ज़ा करे उहे खणी, बिककनि जूं ज़मीनूं उहे खणी उन्हनि ते मलक रियाज़ आणे उनखे ज़मीन लखे एकड़ ॾेई। उहो कराची वेंदा आहियो, महल ठाहिया पिया, प्लाट हिकिड़ो हिकिड़ो 80-80 लख करोड़ जो आहे, कब्ज़ा करे विया सिंधी। तंहिंजे करे पाण खे जेके पंहिंजी ज़रात खपे, जे पाण खे पंहिंजी कणक खपे, जे पाण खे पंहिंजो वतन खपे, धारिया अचनि था, उन्हनि खे नौकरियूं थी मिलनि। सिंधियुनि खे PIA में नौकिरी किथे आहे? PIA में सिंधी रुगो पटे वाला आहिनि बसि। PIA जो MD GM को कोन्हे, स्टील मिल जो MD GM आई कोन्हे, केरु कोन्हे। आउं त मुतालबो थो कयां, मूं त अख़बार में चवां थो, चवंदो पाकिस्तानी फ़ौज जो जेको लेफ्टिनेंट जनरल ऐं मेजर जनरल सिंधी हुअणु खपनि। मूं जनरल कियानी साहिब खे चयो, चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल कियानी खे चयुमि, मूं चयो असांखे सिंधी मेजर जनरल खपनि, सिंधी लेफ्टिनेंट जनरल खपनि। ऐं आउं सिंधियुनि खे थो चवां त फ़ौज में भर्ती कयो, CSS कयो, पंहिंजे नियाणियुनि खे पढ़ायो, पुलिस खाते में वञो, कस्टम्स में वञो, इनकम टैक्स में वञो, ऐं रुगो सरकारी नौकरियुनि में न वञो, कॉर्पोरेट सेक्टर में वञो, बैंकिंग में वञो। वॾनि उहो कॾहिं वेंदो जॾहिं पढ़ंदो कॾहिं जॾहिं स्कूल हूंदा। त हाणे पैसा त कोन्हनि त सिटी स्कूल ऐं बीकर में ॿार पढ़ायो, 4-4, 5-5 हज़ार फ़ी आहे, त हीअ ग़रीब माण्हू किथां पढ़ाईंदो? सरकारी स्कूलनि में कुझु ई कोन्हे। मरी वञे त टंग खां झलियो, क़ब्रिस्तान पियो आहे उते क़बरुनि ते बि ज़रदारी साहिब जो वस हुजे त क़बरुनि जो प्लाज़ा ठाराए 50-60 मंज़िला। बाबा हीअ 6 मंज़िल ते तुंहिंजी क़बर आहे, तुंहिंजी 11 मंज़िल ते आहे, ज़मीन सभु खपाए करे। कुझु वक़्त में शायदि कंदा जे सुजाग न थियो त पंहिंजा लाश बि कढी क़बरुनि में उछलाए ॾींदा। अॻ में ई मोलनि जी वारी एम्बुलेंसूं खणी विया आहिनि, कफ़न जो कपिड़ो विकिणी छॾियो अथनि। तंहिंजे करे सिंधियो, मुंहिंजे लाइ सिंधी आहियो, मुंहिंजे लाइ न को तव्हीं पलीजा आहियो, न को शोरा आहियो, न को ख़ासि किली आहियो, न को लाचारी आहियो, न को चांडिया आहियो। मुंहिंजे लाइ आहियो सिंधी, ऐं सिंधी आहियो, मुंहिंजा भाउ आहियो, मुंहिंजो जिगर आहियो, मुंहिंजो साथी आहियो, मुंहिंजो रत आहियो। तंहिं करे आउं तव्हांखे सम्झाइण आयो आहियां त माउ बि खीर तॾहिं पीआरींदी आहे, थञ तॾहिं ॾींदी आहे जॾहिं ॿारु रोईंदो आहे। जे ॿारु वारो ॾंद कढे वेठो खिले, 6 महीने जो ॿारु वेठो हुजे, उहो ॾंद कढे 24 कलाक वेठो खिले, त माउ हुनखे थञ ॾींदी आहे, चवंदी बेटा हीअ पेट अॻ में भरियल आहे, शायदि वधीक अॻ में ढावल आहे, खीर ॾिनसि मां दस्त नथी पवंसि। ॿारु रामबाड़ कंदो आहे त पोइ माउ खीर ॾींदी आहे। तव्हीं रामबाड़ कंदो, कुछंदो त पोइ तव्हांखे खीर मिलंदो, पाण तव्हांखे पंहिंजा हक़ मिलंदा। जे माचके वेठा हूंदो ऐं रुगो पिया ख़ामोशी सां ॾिसंदो, दुनिया खे बिजा तीर बिजा वेठा ॿुधंदो, वेठा नचंदासीं, त पोइ टपड़ पंहिंजा हड़ विया हलिया। तंहिंजे करे हिमत कयो हिन दफ़े, ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ु ॼमी बीहो। पंहिंजे वसीलनि खे, पंहिंजे ज़मीनुनि खे, पंहिंजे मिल्कियतुनि खे, पंहिंजे अबनि ॾाॾनि जे 1000 सालनि जे वसीलनि खे पंहिंजे कंट्रोल में वठो, पोइ सिंध तव्हांजी हूंदी। ऐं उमेदु थो कयां तव्हां में त जंहिंमें बि थोरी पंहिंजे वतन लाइ क़ौमी गैरत आहे ऐं सम्झे थो त सिंध जे हक़नि लाइ उहो विढ़ंदो, उहो पंहिंजे हथ मथे करे ॿुधाए त उहो हथु विढ़ंदो या कोन विढ़ंदो। अदा ॾेखार, होॾा ॾेखार, हीअ ॾेखार। तंहिंजे करे हीउ सभु वाइदो आहे तव्हांजो, तव्हां सभिनी शोरा भाउरनि जो ऐं थोराए थो आहियां, महिरबानी।